अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ठीकु आहियो? तो दोस्तों, मां जेको पंहिंजो ऑटोबायोग्राफी जो सेकेंड एपिसोड जिते छॾियो हुयो, हीअ जेको थर्ड एपिसोड आहे मां उतां शुरू कंदुसि। सेकेंड एपिसोड जिते मूं छॾियो हुयो उहो इहो हुयो त मां जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न ते वियुसि कंहिं दोस्त सां गॾु, त जनरल मैनेजर अब्दुल करीम बलो साहब मूंखे पर्ची लिखी ॾिनी, जेका मां उतां जे प्रोड्यूसर मरहूम समेजो साहब खे वञी ॾिनी ऐं उन मुंहिंजो ऑडिशन वरितो। ऐं इन ऑडिशन खां पोइ मूंखे चयईं त तुंहिंजी मथे हफ़्ते में रिकॉर्डिंग आहे, तूं अचिजांइ। मां ॾाढो ख़ुशि थी घर रवानो थियुसि। हिते मूं इहो सेकेंड एपिसोड छॾियो हुयो। सो हाणे थर्ड एपिसोड शुरू थियण खां अॻु में तव्हांखे मां इहो ॿुधायां त हीअ जेका मां ॾाढी छॾी आहे, इहा तव्हां परेशान न थिजो, मां बिल्कुलु सही आहियां, मुंहिंजी तबियत बिल्कुलु ठीकु आहे। ॿी वजह इहा आहे ॾाढी छॾण जी त मुंहिंजो उमिरि ते वञण जो इरादो आहे ऐं जे अलाह साईं मुंहिंजी मदद कई त इंशाल्लाह मां अगस्त जे महीने में यकीनन हरम पाक जो वञी दीदार कंदुसि ऐं रोज़ा रसूल खे वञी चुमी ॾींदुसि। सो दुआ कयो मुंहिंजे हक़ में त मूंखे इहा सादत नसीब थिए। सो दोस्तो, मां मथे हफ़्ते जो वॾो इंतज़ारु कंदो रहियुसि त जीअं ई हफ़्तो पूरो थिए त मां PTV ते वञा ऐं मां शोबिज़ जी दुनिया में वञी कदम रखां ऐं उहो कमु कयां जेको मुख़्तलिफ़ एक्टर्स कंदा रहिया ऐं पंहिंजो नालो पैदा कंदा रहिया ऐं तमामु वॾियूं वॾियूं मंज़िलूं उन्हनि माणियूं। सो मूं बि इन जेको मंज़िल आहे रवानो थियण जे लाइ पूरो हफ़्तो इंतज़ारु कयो। दोस्तो, यकीन कयो, शोबिज़ जी दुनिया ॾाढी अजीब दुनिया आहे, ॾाढी रंगीन दुनिया आहे ऐं इन दुनिया में जेको बि वियो आहे उहो आसानी सां वापसि न मोटियो आहे। या त मरी वियो आहे या वरी शोबिज़ जी दुनिया में ई पाण खे लुटाए छॾियो अथसि। हीअ दुनिया रंगीन दुनिया आहे, हीअ दुनिया स्कैंडल्स जी दुनिया आहे। हिन शोबिज़ जी दुनिया में जेको बि ईंदो आहे उहो घणे भाङे तक़रीबन नशे जी आदत में मुब्तला थी वेंदो आहे। जीअं असांजा तक़रीबन 5 लीजेंड एक्टर्स जेके हीअं हाणे हिन दुनिया में न आहिनि, उहे नशे जे हालत में हिन दुनिया मां रुख़्सत थी विया, पाण खे संभाले न सघिया, पंहिंजी शोहरत खे न संभाले सघिया ऐं पंहिंजी हिन आदतुनि खां पाण खे अलॻि न करे सघिया। जेकॾहिं अॼु उहे ज़िंदा हुजनि हा त मां भयां थो त सिंधी मीडिया में उन्हनि जहिड़ो, बल्कि उर्दू मीडिया में उन्हनि जहिड़ो अदाकार जेको आहे सो शायदि ई हिन दुनिया में अचे हा। अलाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत करे। हू तमामु आला मक़ाम जा एक्टर्स हुया जेके हाणे हिन दुनिया में न आहिनि, पर पंहिंजे नशे जी हालतुनि जे करे हिन दुनिया में रुख़्सत थी विया। सो दोस्तो, मां बि हिकिड़ो एक्टिंग जी दुनिया में क़दम रखण वारो आहियां। यानी तक़रीबन मूंखे हफ़्तो पूरो थियण वारो आहे ऐं मूंखे इहो ई अहसासु पियो थिए त किथे मां हिन रंगीन दुनिया में अची ऐं उन्हनि वांगुरु त कोन थी वेंदुसि। सो बहरहाल मां हफ़्तो पूरो थियो, मां वियुसि मरहूम समेजो साहब सां मिलियुमि, उनखे चुमसी तव्हां मूंखे घुरायो, चई हा हा ठीकु आहे, हे स्क्रिप्ट अथई, हे 4 लाइनियूं अथई, यादि कर ऐं तुंहिंजी सुभाणे रिकॉर्डिंग आहे। मां साईं ॾाढो ख़ुशि थियुसि। उन ज़माने में जेको बि ड्रामो हूंदो हो नाटक रंग जो, उन जी रिहर्सल हलंदी हुई 4 ॾींहं 5 ॾींहं। उहे सभु आर्टिस्ट गॾु थींदा हुआ प्रोड्यूसर जे कमरे में, उते वेहंदा हुआ। पोइ प्रोड्यूसर स्क्रिप्ट खोले वेठो हूंदो हुयो ऐं पाण ॾिसंदो हुयो ऐं आर्टिस्ट जेके साम्हूं वेठा हूंदा हुआ उहे पंहिंजा जुमिला पढ़ंदा हुआ, त उन्हनि खे चेक कंदो हो, पोइ उन्हनि खे उन्हनि जो मूड ॿुधाईंदो हो ऐं उन्हनि खे उन कैरेक्टर जी साइकोलॉजी ॿुधाईंदो हुयो। सो बहरहाल मुंहिंजो जेको रोल हुयो उहो हिकिड़ो ई सीन हुयो मुंहिंजो ऐं उहो उन वक़्त जे तमामु ज़बरदस्त ख़ूबरू हीरो मंज़ूर मुराद सां मुंहिंजो सीन हुयो। सो मां हिकिड़ो सहाफ़ी आहियां जेको मंज़ूर मुराद उन में हिकिड़ो वॾो मुसविर आहे, उन जी पेंटिंग्स लॻल आहिनि, नुमाइश पई थिए,
सो मां सहाफ़ी आहियां, उन खां हिकिड़ो हिकु ॿ सुवाल थो कयां। बहरहाल उहो थी वियो, हिकु बार रिटेक ॾिनमि पर बहितर थी वियो। ऐं जेको आहे समीर साहब खे ॾाढो वणियो। समीर साहब ॾाढो ख़ुशि थियो, मूंखे चयईं त तूं वरी ॿिए हफ़्ते मूंसां मिलजाए ऐं मां तोखे कमु ॾींदुसि। मूंखे सही निंड ई न पई अचे ख़ुशीअ में, हाणे मां एक्टर थी वियो आहियां। सो बहरहाल मां पंहिंजे घर वारनि खे बि ॿुधायमि। उन ज़माने में मूंखे तक़रीबन मां भयां थो, हा, मूंखे 3 ॿार हुया, यानी 2 पुट हिकु धीउ हुई। सो हूअं मूंखे 6 ॿार आहिनि, 3 पुट आहिनि, 3 धीअर आहिनि। पर उन वक़्त में जॾहिं मां इहो प्ले कयो त मूंखे 3 ॿार हुया, न मूंखे 2 ॿार हुया, 2 पुट हुया मुंहिंजा। सो बहरहाल मां शोबिज़ जी दुनिया में क़दम रखियुमि ऐं एक्टर बणिजी वियुसि। अहिड़े नमूने सां मां हर हफ़्ते समीर साहब सां मिलंदो हुउसि। पोइ समीर साहब मूंखां ॿियो हिकिड़ो ड्रामो करायो, चंड गिदरे फार। उन में बि मुंहिंजो हिकिड़ो सीन हुयो, उहो अनवर सोलंकी साहब हुनजो हीरो हुयो। उन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो ड्रामो हुयो, उहो बि हिकिड़े ई सीन जो हुयो, मूंखां करायईं। पोइ चोथों ड्रामो बि हिकिड़े सीन जो करायईं। मां हाणे एक्टर थी वियुसि, छो त मुंहिंजे नाले जो चेक बि ठहंदो हुयो। ऐं चेक उन ज़माने में नंढिड़ो ठहंदो हो, असां माइनर रोल कंदा हुआसीं त माइनर पेमेंट थींदी हुई। सो उन खां पोइ साईं हिकिड़ी सीरियल शुरू थी, ज़िंदगी ओलड़ा, जेका मरहूम अली बाबा जी लिखियलु हुई। पोइ समीर साहब खे मुंहिंजो थोरो कमु को वणी वियो, जो मूंखे उन में उन्हनि हिकिड़ो मेन रोल ॾिनो, ज़िंदगी ओलड़ा में। उन में मरहूम यूसुफ मुंहिंजो पीउ थींदो आहे, मां हुनजो पुट थींदो आहियां। ऐं अहिड़े नमूने सां उहा 13 किस्तुनि जी सीरियल हुई। तॾहिं ड्रामो 50 मिंट जो हूंदो, पोइ वरी बाद में 25 मिंटनि जो थियो नाटक रंग। सो उहा 13 किस्तुनि जी सीरियल समीर साहब मूंखां कराई ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो उन सीरियल में। ऐं समीर साहब खे बि मुंहिंजो कमु वणियो। अहिड़ी तरह समीर साहब मूंखां आहिस्ता आहिस्ता सुठा रोल कराइणु लॻो। ऐं एतिरे क़दुरु जो मूंखां यानी 2-3 साल रखी। मां भयां थो त 87 हुयो या 88 हुयो, मूंखे उन्हनि आईनो ड्रामो ॾिनो। ऐं आईनो ड्रामे में मुंहिंजो जेको रोल हुयो सोजरो, जंहिंमें मां चवंदो आहियां त ज़िंदगी ॾाढी ॾुखी थिए प्यारा, ज़िंदगी ॾाढी ज़ालिम थिए। ऐं हुन में मरहूम सईद वाघो जेको कंदो आहे हदित लीडर साईं लीडर। सो इहो बि ॾाढो ज़बरदस्त पॉपुलर थियो। ऐं घड़ी घड़ी मूंखां पुछंदो हो, प्यारी स्कॉर्पियो छा कंदी हूंदी? त मां हुनखे चवंदो हुउमि त तुंहिंजी प्यारी हींअर थां मलींदी हूंदी। सो इहे शयूं हुयूं जेके पोइ ॾाढो पॉपुलर थियूं, वायरल थी वियूं ऐं ट्रेंडिंग थी वियूं। ऐं इन्हनि असांखे दुनिया भर में मक़बूलियत ॾिनी, स्पेशली मुंहिंजे इन कैरेक्टर खे, मुंहिंजे इन्हनि जुमिलनि खे। सो मां हाणे पाकिस्तान टेलीविज़न जो हिकिड़ो यानी मञियल एक्टर थी वियुसि, जो मूंखे ॿिया प्रोड्यूसर बि बुक कंदा हुया, जंहिंमें मंज़ूर मक्सी मूंखे बुक कंदो रहियो, समी बलोच मूंखे बुक कंदो रहियो, हमीद हालेपोटे मूंखे बुक कयो, मरहूम फैज़ बुगियो मूंखे बुक कयो। ऐं काफ़ी ॿिया प्रोड्यूसर बि हुया जेके मूंखे बुक कंदा रहिया। अहिड़े नमूने सां 1985 में या 86 में मां लिखण बि शुरू कयो ड्रामो नाटक रंग। उन ज़माने में ड्रामो घणे भाङे त समीर साहब कंदो हुयो, पर को अहिड़ो वक़्तु बि आयो जो मुख़्तलिफ़ प्रोड्यूसरनि खे 2-3 नाटक रंग ॾिना हुया त तव्हां बि कयो। पोइ 2-3 ड्रामा मिलिया ज़ुल्फ़कार नक़वी साहब खे, जेको सुठो प्रोड्यूसर हुयो ऐं सीनियर प्रोड्यूसर हो। त पोइ जॾहिं उनखे मिलियो त मां उन सां मिलियुमि ऐं उनखे मूं चयो त साईं मां ड्रामो बि लिखणु थो चाहियां। मूंखे जीअं तूं लिखी आहे, मां हिकिड़ो ड्रामो लिखी आयुमि, उनखे वणियो ऐं हुन उहो मुंहिंजो ड्रामो नाटक रंग राइटर जी हैसियत में कयो। यानी मां हाणे पाकिस्तान टेलीविज़न जो राइटर बि थी वियुसि, जो मुंहिंजो उहो ड्रामो ज़ुल्फ़कार नक़वी साहब नाटक रंग जी स्लॉट में कयो ऐं मां हिकिड़ो राइटर बणिजी वियुसि। अहिड़े नमूने सां 2-2.5 हफ़्ता रखी वरी मूंखे
नक़वी साहब चयो त भुट्टो साहब मुझे एक और ड्रामा चाहिए, मां उनखे ॿियो ड्रामो बि लिखी ॾिनो, उहो बि हुन कयो। ऐं हाणे मां PTV जो यानी मञियल राइटर थी वियुसि। मञियल सां मुराद इहा त मां मतिलबु उन्हनि जे पैनल में अची वियुसि त को बि प्रोड्यूसर मूंखे घुराए चवंदो त भाउ मूंखे ड्रामो लिखी ॾे। अहिड़े ई नमूने सां मूंखे बैदुल मसूद साहब चयो त यार भुट्टो साहब मूंखे ड्रामो लिखी ॾे। मां उन्हनि खे हिकिड़ो नाटक रंग लिखी ॾिनो वीचारो जे नाले सां। ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ प्रोड्यूसर्स मूंखां ड्रामो लिखाईंदा रहिया ऐं मूंखे ड्रामे में कमु बि ॾींदा रहिया ऐं मां पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र जारी सारी रखियो ऐं एक्टिंग जी दुनिया में मां हलंदो रहियुसि। ऐं तव्हांजो मूंखे मंज़ूर मंगसी हिकिड़ो तमामु वॾो सीरियल ॾिनो, मोर उॾाणो मोर, जिन जो ज़िक्र मां बाद में कंदुसि त 10 मिंट थी विया आहिनि। सो पर एतिरो तव्हांखे ॿुधायां त इन विच में जॾहिं मां ड्रामे जो आर्टिस्ट थी वियुसि त शोबिस जी दुनिया जे एक्टर जी हैसियत सां कुझु स्कैंडल्स बि मुंहिंजा ठहिया जिन मूंखे ॾाढो परेशान कयो। न सिर्फ़ु मूंखे परेशान कयो बल्कि मुंहिंजे घर भातियुनि खे बि, मुंहिंजी पंहिंजी फैमिली खे बि। जो उन ज़माने में लैंडलाइन फ़ोन हूंदो हुयो, मोबाइल फ़ोन जो दौरु कोन हुयो। सो घर में फ़ोन ईंदा हुआ, कुझु अननोन फ़ोन ईंदा हुआ, कुझु छोकिरियुनि जा या हे हो। पोइ उते उन जे करे मुंहिंजी घर जी जेका सूरत हाल उहा बि ॾाढी डिस्टर्ब थी। त अहिड़े नमूने सां डिस्टर्बेंस हर एक्टर जे नसीब में थींदी आहे जॾहिं हू पॉपुलर थींदो आहे। त मूंसां बि इहे शयूं थियूं ऐं मां बि घणे भाङे पंहिंजी फैमिली जी तरफ़ां परेशान रहियुसि ऐं अक्सर झड़ा बि थींदा रहिया। ऐं हालांकि एतिरो को सच कोन हूंदो, हा एतिरो सच ज़रूरु हूंदो त जिन छोकिरियुनि सां असां कमु कंदा हुआसीं त हिक ॿिए जा नंबर असां वठंदा हुआसीं, पोइ गाए बगाए उहे हो बि फ़ोन कंदियूं, असां बि फ़ोन कंदा हुआसीं। पोइ इन में सच को एतिरो को वॾो न हुयो, पर छो त असांजी मशरक़ी जेके रवायत आहिनि, असांजो जेको सिंधी समाज आहे उहो इहे शयूं बर्दाश्त न कंदो आहे ऐं इन जे करे इहे थोरा प्रॉब्लम्स क्रिएट थींदा रहिया ऐं ॾाढा थिया जिन जो ज़िक्र मां अॻिते हली तव्हां सां कंदुसि। छो त हींअर मुंहिंजो व्लॉग जेको आहे एपिसोड 12 मिंटनि खां मथे टपी चुको आहे ऐं मां नथो चाहियां त मां वधीक तव्हांखे बोर बि कयां, छो त जेतिरो घटि हूंदो व्लॉग तव्हां इज़ीली तव्हां ॾिसंदव। तव्हांजी वॾी महिरबानी, कुर्ब वॾा। तव्हांजी फीडबैक मूंखे मिलंदी आहे। पहिरियों एपिसोड जेको तव्हां ॾिठो उन जो बि मूंखे फीडबैक मिलियो, ॿियो तव्हां ॾिठो उन जो बि मूंखे फीडबैक मिलियो ऐं तव्हांखे पसंदि बि आयो। हिन में तमामु घणा दिलचस्प वाक़िया बि थींदा रहिया, उहे बि तव्हां सां शेयर कंदुसि। सो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। तव्हां पंहिंजी इन राय खां मूंखे ज़रूरु आगाह कजो ऐं पंहिंजी राय बि ॾिजो, पंहिंजा कमेंट्स बि ॾिजो। तव्हांखे कहिड़ी शयूं सुठियूं लॻनि थियूं, कहिड़ी नथियूं लॻनि, या कहिड़ी शयूं तव्हां मूंखां मुंहिंजे हवाले सां ॿुधणु चाहियो था। ठीकु आहे, तव्हांजी वॾी